वाक़ियो थियो आहे जो असांजे हिकिड़े पंहिंजे छोकिरे खे गोली हणी बाक़ाइदे हुनखे ज़ख़्मी कयो आहे। हिन वक़्तु उहो जना हॉस्पिटल में दाख़िल आहे, उनजी सर्जरी बि हले ऐं उन खां पोइ पैसा बि ठीक ठाक फुरे विया आहिनि ऐं इहा रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे। मोबाइल फुरियूं आहे ऐं ॿिया पैसा कैश फुरियूं आहे। अच्छा, और बाक़ी असां इहे सभु नाअहली असांजे पुलिस वारनि जी आहे, हिते SHO वारनि जी आहे, जो उहे हाई अलर्ट न आहिनि। हर वक़्तु घर में उते वेठा हूंदा आहिनि, उन्हनि खे अलर्ट कराइणो पए थो। लिहाज़ा असांजे अगरि पुलिस छा लाइ, पुलिस खे पतो मिले थो, पुलिस छा लाइ वधंदी, पुलिस आहे बते लाल जी, त उन करे पुलिस खे पतो मिले थो। लिहाज़ा उहो रेती बजरी मसइलो अलॻि आहे, हीअ मसइलो अलॻि आहे। असांजो फोर्स हिन मसइले ते घणो आहे त असांजो जेको हिन मसइले ते घणो वारनि जा पुलिस जेकी आहे असांजी, जो सॼो ॾींहुं रेती बजरी ते जेके ट्रक हलनि पिया उन्हनि खां पैसा वठण में मसरूफ़ आहे ऐं आवाम जी का बि रखवाली नथा कनि। जॾहिं इवन असां पुलिस जेके चऊं पिया, इंफॉर्म बि थियल आहे, हर चीज़ थियल आहे, पोइ बि कंहिं क़िस्म में हाई अलर्टेशन न आहे। IG ऐं SSP मलीर सां असांजो मुतालबो इहो आहे त पुलिस खे सभ खां पहिरीं हाई अलर्ट कयो वञे, त जीअं पोइ हाई अलर्ट कीअं कयो वञे उहो तव्हांजो मसइलो आहे, कहिड़े नमूने सां कयो वञे। बहरहाल हाई अलर्ट करे इन्हनि कातिलनि खे, उन्हनि चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे, सरेआम उन्हनि खे फांसी ॾिनी वञे। इवन SHO खे इंफॉर्मेशन बि आहे, का बि SHO सां राब्तो न आहे। बिल्कुलु असांजी इहा आहे त SH खे SSP मलीर सां इहा दरख़्वास्त था करियूं त हिन SH खे तब्दील कयो वञे। तव्हां